पाकिस्तान के सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त भारत तरफां कश्मीर जी आबादी की हैसियत तब्दील करण की साजिश खतरनाक है। पाकिस्तान कश्मीरियन समेत गड भारतीय मुसलमानन लाइ भी आवाज उथारियो है। भारत बाहि सां खेॾी रहियो आहे ऐं पंहिंजी तबाही जो बटण दबाए छॾियो आहे। सीज़ फायर न थिए हा त कश्मीर फतेह थी चुको हुजे हा। मुज़फ्फराबाद में आज़ाद कश्मीर के कानून साज़ असेंबली के खिताब कंदे सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो त कश्मीरियन जी जदोजहद की डिघी तारीख़ है। कश्मीरी अवाम मुसलसल कुर्बानियूं ॾेई रहियो आहे। डॉक्टर आरिफ अलवी चयो त भारत तबाही तरफ़ वञी रहियो आहे। भारत पंहिंजी तबाही जो बटण दबाए छॾियो आहे। भारत बाहि सां खेॾी रहियो आहे। पंहिंजो खोटियल गॾु करे पाण तबाह थी वेंदो। सदर चयो त पाकिस्तानी सियासी क़यादत कश्मीरियन सां हमेशा ॿधी जो इज़हार कयो आहे। भारत गॾियल क़ौमुनि जी करारदादुनि खां भॼंदो रहियो आहे। कश्मीरियन खे पाकिस्तान जे मौक़िफ़ मां उम्मीदूं आहिनि। हुन वधीक चयो त भारत कश्मीरियन जी हैसियत तब्दील करे गैर कानूनी कदम खयो। पाकिस्तान कश्मीरी भाइरनि जी जमहूरी इंसानी तौर सिफारती हिमायत जारी रखंदो। भारत के कश्मीर के रस्ते खां पोइते हटणो पवंदो।